अहम ख़बर अवां सां शेयर कंदासीं। काफ लीग सरबराह चौधरी शुजात हुसैन परवेज़ इलाही जी पार्टी रुकनियत मुअत्तल करे छॾी आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। काफ लीग सरबराह चौधरी शुजात हुसैन परवेज़ इलाही जी पार्टी रुकनियत मुअत्तल करे छॾी आहे। इन तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ जो रिपोर्टर असद शर। जी असद, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, काफ लीग के सदर चौधरी चौधरी शुजात हुसैन चौधरी परवेज़ इलाही जो मुस्लिम लीग काफ पंजाब जो सदर है उनके शोकाज़ नोटिस ॾेई उनकी बुनियादी जो मेंबरशिप है वह मुअत्तल करे छॾी है। इन वाले से हिकिड़ी बाज़ाब्ता तौर ते पधराई कई वही है जैमें चयो है तो गुज़िरियल रात खां जेके ख़बरूं हली रही हैं मीडिया में उन चौधरी शुजात हुसैन की सरबराही में हिकिड़ो इंतहाई अहम इजलास थियो। उन इजलास में मुख़्तलिफ़ जेके अॻवान आहिनि उन्हनि में तारिक बशीर चीमा समेत चौधरी सालिक हुसैन ऐं ॿियनि अॻवाननि शिरकत कई आहे। उन इजलास में जेको पार्टी जो गैर आइनी ऐं गैर क़ानूनी क़दम पार्टी के ख़िलाफ़ कया विया आहिनि उनजी वज़ाहत तलब कई वई आहे चौधरी परवेज़ इलाही खां। ऐं मुस्लिम लीग जेका काफ लीग आहे उहा हिकिड़ी सियासी पार्टी आहे। उन नोटिस में चयो वियो आहे त उनखे जेकॾहिं किथे ज़िम करण जी का कोशिशि कई पई वञे त इहा मंशूर ऐं ज़ाब्ते जे ख़िलाफ़ वर्ज़ी आहे, जंहिंजे करे चौधरी परवेज़ इलाही खे 7 ॾींहंनि जो नोटिस ॾिनो वियो आहे त हू 7 ॾींहंनि अंदरि पंहिंजो वज़ाहती बयान ॾे ऐं वज़ाहत अची करे ऐं पार्टी जी आइन जे आर्टिकल नंबर 16 जे नंबर 50 तहत कार्रवाई अमल में आंदे चौधरी परवेज़ इलाही जी बुनियादी जेका रुकनियत है वह मुअत्तल कई वही है ऐं खेर 7 ॾींहंनि अंदरि जवाब दाख़िल करण की हिदायत कई वही है। जी वॾी महिरबानी। नासिन इस्लामाबाद खां सरशर तफ़सील ॾिना आहिनि।